पाकिस्तान की कामयाबी सिफारतकारी ईरान अमरीका विच में बीहर जंगबंदी अमेरिकी सदर ईरान जंगबंदी में बात करे छॾी। ईरानी बंदरगाहुनि जी नाकाबंदी जारी रखण जो ऐलान। संदसि समराहित खेनि चए पियो त फ़िलहाल ईरान ते हमलो न कयो। हू वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनी जी दरख़्वास्त ते हमला रोके रहियो आहे। जंगबंदी में उन वक़्त ताईं वाद करे रहिया आहिनि जेसीं ताईं ॻाल्हियुनि जो अमल मुकमल नथो थिए। पंहिंजी फ़ौज खे नाकाबंदी जारी रखण ऐं हर तरह सां तयार रहण जी हिदायत कई आहे। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाकिर कालीबाफ जो चवणु आहे त नाकाबंदी जारी रखण बमबारी खां मुख़्तलिफ़ न आहे। उन जो फ़ौजी रद्दअमल हुजणु घुरिजे। शिकस्त खाईंदड़ धुर शर्तनि जो हुकुम नथी ॾेई सघे। ट्रंप तरफ़ां जंगबंदी में वाद जे ऐलान जी का अहमियत न आहे। ईरानी सरकारी मीडिया जो चवणु आहे त ईरान ॻाल्हियुनि लाइ अमेरिकी शर्तनि खे रद्द कयो आहे। सदर ट्रंप हिक तरफ़े तो जंगबंदी में वाद कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त जंगबंदी में वाद जी दरख़्वास्त क़बूल करण ते हू सदर ट्रंप जा थोराइता आहिनि। पाकिस्तान तकरारनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण लाइ पंहिंजूं भरपूर कोशिशूं जारी रखंदो। उमीद आहे त ॿई धुरियूं जंगबंदी में पासदारी जारी रखंदियूं। शहबाज शरीफ जी क़यादत डार जी मदद ऐं फील्ड मार्शल जी तारीख़ी किरदार सां साए पासपोर्ट जी इज़त बहाल थी रही आहे। वफ़ाक़ी पंजाब में वॾे पैमाने ते तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। ॿियनि सूबनि खे बि अमल करणु घुरिजे। केपी में 15 सालनि खां इक़्तिदार में मौजूद पार्टी कहिड़ो फलाही कमु कयो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ IG सिंध जावेद आलम ओडे सां सिविल सोसाइटी जी 4 रुकनी वफ़द जी मुलाक़ात। डॉक्टर फहमीदा लगारी समेत मुख़्तलिफ़ केसनि बाबति गॾियल हिकमत अमली ते गौर विचार। ऑफिसरनि ऐं तालीमी इदारनि में हिसण ख़िलाफ़ कमेटियुनि खे फ़ाल बणाइण बाबति गॾियल हिकमत अमली जोड़ण ते इतफ़ाक़। डॉक्टर फहमीदा केस जी जांच वधीक मज़बूत बणाइण जी हिदायत। संदसि चवणु आहे त डॉक्टर फहमीदा लगारी केस जी हर रुख खां मज़बूत ऐं शफ़ाफ़ जांच कई वेंदी। केस सां लाॻापियल हर फ़र्द खे जांच में शामिल कयो वेंदो। महर इज़तोई खूनी तकरार जे निबेरे खां पोइ फ़तवा मुल्तवी। निबेरे दौरान बयान नुक़सान ऐं साख बाबति कार्रवाई मुकमल थियण बाद कुझु ॾींहनि लाइ मुल्तवी कई वई। निबेरे दौरान सिक्योरिटी इंतज़ाम निहायती सख़्त। वॾे अंग में पुलिस अहलकार मुक़रर। शहदादपुर में गिरफ्तार कियल अरशद भट्टी नवाबशाह पुलिस से तशद्दुद में फौत। DIG बेनज़ीराबाद वाक़े जो नोटिस पढ़तो। SSP का रिपोर्ट तलब। वाक़े जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइम। पोस्टमार्टम रिपोर्ट में तशद्दुद जी तस्दीक। लाश न मिलण केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ सवे माण्हुनि जो औरतुनि समेत प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस अरशद भट्ट खे मोबाइल फ़ोन जी दुकान तां गिरफ़्तार करे बेगुनाह तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। वाक़े जो नोटिस वठी मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सूबाई गुरबज़ी ज़ियालंजार जे घर के ॿाहिरि जे केस में फरियादी धुर जवाबदार धुर सां ठा करे छॾियो। 5 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर। मसूद लगारी, कलब माशूक लगारी, सदाम मरी, मुज़म्मिल खे 1-1 लख रुपयनि जा ज़मानती दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत। फरियादी धुर जे वकील कुर्बान मलाणी जो चवणु आहे त जवाबदार धुर सां ठा थियण सबबि ज़मानत ते को बि एतिराज़ न कयो आहे। जवाबदार जे वकील इरफान ख़ासकेली जो चवणु आहे त अदालत मेरिट ते ज़मानत मंज़ूर कई आहे। ठा करण जी ॻाल्हि दुरुस्त न आहे। इंसानी हक़नि जी कमेटी खालदा और फरूबीना चांडियो जे क़त्ल खे कारे जे नाले ते जिनसी तशद्दुद जो केस करार ॾेई छॾियो। समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण, शफ़ाफ़ जांच, मुतासिर कुटुंब ऐं शाहिदनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी सिफ़ारिश। ज़िले इंसानी हक़नि जी कमेटी वाक़े बाबति फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट DC ऐं SSP हवाले करे छॾी। कारे जे नाले ते क़त्ल ख़िलाफ़ क़ानूननि ते सख़्ती सां अमल करण जी सिफ़ारिश।
मीरपुर खासी शाकिदानी फहमीदा लगारी केस में गिरफ्तार बजवाबदार वधीक ॿिनि ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले। फार्मिस्ट आबिद लगारी ऐं शाकिद अब्दुर्रहमान जट खे रिमांड मुकमल थियण ते ॿीहर पेश करण जी हिदायत। पाकिस्तान सुपर लीग 11 जी मैच में लाहौर कलंदर्स कोयटा ग्लैडिएटर्स के 9 रन तां शिकस्त ॾेई छॾी। ओपनर फ़खर ज़मान जी शानदार सेंचुरी मैन ऑफ द मैच करार।